बिजली की लोड शेडिंग ऐं कनेक्शन कटण खिलाफ पुराणी सखर थर्मल कॉलोनी लग रहंदड़ चौहान बिरादरी जे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि थर्मल चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ते पत्थर रखी धरणो हयो ऐं नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन आसिफ चौहान, मोहसिन चौहान, मिसमात हनीफ़ा ऐं ॿियनि जो चवणु हो त अणएलानियल लोड शेडिंग जूं सेप्को ऑफिस में शिकायतूं करण बावजूदि लोड शेडिंग में घटिताई नाहे थी। सख़्त गर्मी में केतिराई कलाक बिजली बंदि हुजण करे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त सेप्को सख़्त गर्मीअ में ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। बिल अदा करण बावजूदि 20 ॾींहंनि खां असांजे इलाइक़े जी बिजली बंदि आहे। असांखे शिकायतूं करण ते तंग कयो पियो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां मुतालबो था करियूं त असांजे इलाइक़े में बिजली बहाल कई वञे। मुज़ाहिरीन जो धरणो जारी हुयो त सी सेक्शन थाणे जी पुलिस पहुची एहतिजाज कंदड़नि खे मसइलो हल कराइण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कराए ट्रैफ़िक जी रवानगी बहाल कराई। जॾहिं त धरणे सबबि रोहिड़ी खां सखर ऐं सखर खां रोहिड़ी वेंदड़ ट्रैफ़िक पिणु जाम थी वई हुई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची